हिन प्रेस क्लब में मौजूद आहियूं, तालका प्रेस क्लब झंडोमरी में। प्यारो लुंड इते मूंसां गॾु मौजूद आहिनि अदो खलीलुर रहमान, KTN न्यूज़ झंडोमरी, जेको हींअर तालका प्रेस क्लब जो सदर आहिनि। ऐं उन खां पोइ असां वटि मौजूद आहिनि दोदो खान लुंड, एज ए सीनियर नायब सदर हिंद प्रेस क्लब तालका झंडोमरी जा, अवामी आवाज़ जा नुमाइंदा पिण आहिनि। उन सां गॾोगॾु असां वटि मौजूद आहिनि मोहम्मद रमज़ान मंगणहार, जेको सिंध TV मौजूद आहिनि। हाणे अचो त हिननि सां मंशात जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करियूं। उन सां गॾोगॾु प्यारो लुंड जे अंदरि मंशात तमामु घणी हले पई। हाणे प्यारो लुंड पुलिस जी सरपरस्ती में हले पई या प्यारो लुंड पुलिस खे ख़बर कान्हे, उन हवाले सां असीं अॼु तालका प्रेस क्लब में गॾु थिया आहियूं, जंहिंमें खलीलुर रहमान, KTN रिपोर्टर झंडोमरी, हिन तालका प्रेस क्लब जो सदर बि आहे। उन खां पुछूं था त मंशात जे हवाले सां त हिते छा पोज़ीशन आहे प्यारो लुंड जे अंदरि। जी, तव्हांजो सुवाल त दुरुस्त आहे त तालका झंडोमरी में जेको मंशात आहे उहो त ॾींहं खां ॾींहुं वधे पियो। जॾहिं त SSP सैयद सलीम शाह जूं जेके आहिनि काविशूं उहे बि वधीक आहिनि, पर हुन जेके इलाइक़े जा जेके SHOs आहिनि उन्हनि जी मिली भगत सां। पर जेको तालके झंडोमरी जे चइनि थाणनि में असां त हींअर प्यारो लुंड थाणे जे में वेठा आहियूं, जॾहिं त प्रेस क्लब बि प्यारो लुंड थाणे जी हद में आहे। त प्यारो लुंड थाणे में जेको मंशात हिन जे हदूद में हले पियो, जंहिंमें त आम जेको आहे जॾहिं त पुलिस त दावा करे पई त असां बंदि कराए छॾिया आहिनि, उन में ही मेन पुड़ी आहे, ही हींअर असां जेका घुराई आहे 100 रुपए में मिली आहे, 50 रुपए वारी बि आहे, 100 रुपए में बि मेन पुड़ी हले पई। ऐं सिटी हिन सिटी जे अंदरि हले पई। ॿाराड़ियुनि जा जेके दुकान या केबिनूं उहे त ॿाहिरि जी ॻाल्हि आहे, पर हिते जिते प्रेस क्लब आहे, सहाफ़ी वेठा आहिनि, पुलिस वेठी आहे, उन सिटी प्यारे लुंड में ही मेन पुड़ी हींअर असां 100 रुपए में घुराई आहे। उन खां पोइ वरी ही ॿियो जेको आहे माओ आहे, ही माओ बि हिते प्यारे लुंड में तयारु थिए पियो। ही जेको मंशात जेको तयारु थिए पियो, ही बि प्यारो लुंड सिटी में तयारु थिए पियो। ऐं उन खां अलावा ही जेको आहे शराब ठरो कचो जे शराब बि चयो वेंदो आहे, जेको ॿाराड़ी में तयारु थींदड़ आहे, ही बि हिते ई तयारु थिए पियो, जेको हिन प्यारो लुंड थाणे जी हद में। जॾहिं त हिते जो जेको SHO आहे उहो त वॾी दावा करे पियो त जेको असां मंशात ते कंट्रोल करे छॾियो आहे, नौजवाननि खे इन खां मंशात खां जेको बचायूं पिया, बचाइनि जॾहिं पिया हिन मंशात ते कंट्रोल थियो आहे, त ही शयूं जेके आहिनि हिते अञा बि उहे ई मिलनि पियूं। असां हींअर घुरायूं आहिनि, सिर्फ़ु हिन प्रोग्राम करण लाइ घुरायूं आहिनि त असां अवाम खे बि ॾेखारियूं। उन सां गॾु बाला जेके ऑफिसर आहिनि, त असांजो SP टंडोलियार आहे, DIG हैदराबाद आहे, IG सिंध आहे, त उहे बि ॾिसनि त ही जेको प्यारे लुंड में थाणो बि आहे, उन जे बावजूद बि अञा ताईं मंशात ते त को बि अहिड़ो अमल न थियो आहे। नाज़रीन, हाणे सीनियर नायब सदर तालका प्रेस क्लब झंडोमरी जे दोदो खान लुंड अवामी आवाज़ खां इहो सवाल कंदुसि त मंशात जे हवाले सां या पुलिस जे हवाले सां कानून में छा आहे। दोस्तों, तव्हांजी महिरबानी जो अॼु तव्हां तालका प्रेस क्लब झंडोमरी जा सहाफ़ी इंसदाद मंशात जे लाइ हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम करे रहिया आहियो जेको अवाम जे लाइ त बहितरीन साबित थींदो ई थींदो, लेकिन पुलिस खे बि असीं वाखा था कयूं त भई पुलिस छो नथी इंसदाद मंशात जे कानून ते अमल करे। ही मूं वटि कानून जो किताब आहे जंहिंमें लिखियल आहे सेक्शन माना 25 सेक्शन 24 जे 6 में आहे, उर्दू में ऐं पढ़ी तो बुधाया त अगर मालूम हो जाए कि किसी थाने के इलाके में नाजायज देसी शराब वसी पैमाने पर बनाई जा रही है और पुलिस ने कोई कार्रवाई इंसदादी नहीं की, तो कयास कर लिया जाएगा कि अफसर मोहतमम थाना, इनमें लफ्ज लिखा है अफसर मोहतमम थाना, ने अपने फर्ज के अंजामदही में गिफलत की है। हाणे आऊं
इहो चवणु चाहियां थो त जॾहिं आम सरे आम ही गुटको माओ शराब विकामजे पियो ऐं SHO जेको आहे उहो छा पियो करे, निंड सुतो पियो आहे छा? जिते ही ठहे पियो शराब कचियूं भठियूं हलनि पियूं उन्हनि ते रेड छो नथो करे? जॾहिं त कानून इहो आहे त भाई तव्हां का शइ पकड़ी उन जो पेरो खणो त इन जो बुनियाद किथे आहे, इन जी मैन्युफैक्चरिंग किथे पई थिए? जेकर उहा मैन्युफैक्चरिंग इलीगल आहे त SHO उते छापो हणे न। रोज़ हिकिड़ी बोतल ॿ बोतलूं 4 लीटर शराब जा पकड़े हिकिड़े अमरा खे अॻियां करे छॾे, बाबा शराब बंदि थी वियो छा? न, इहे कॾहिं बि न थींदो आहे। बुराई खे जेकॾहिं SP साहब जेकॾहिं अव्हांखे बुराई खे ख़तमु करणो आहे त बुराई जी जड़ खे ख़तमु करियो। आम चवणी आहे त जेकॾहिं चोर खे चोरी खे ख़तमु करणो आहे त चोर जी माउ खे ख़तमु करियो जेको चोर ॼणे थी। हाणे हिते SHO साहब त उबता उसूल ठाहे वेठो आहे, जॾहिं त DSP साहब खे असां चयो आहे प्रेस वारनि सभिनी असां ख़बरूं हलायूं आहिनि, असांजो अख़बारूं ॾिसो, असांजा रिपोर्टिंग ॾिसो, असां त चवंदासीं सॼे तहलके झंडोमरी में हर जाइ ते हर ॻोठ में भठी लॻी पई आहे, पर होॾे वञे केरु? इन मां ॿ ॻाल्हियूं माना असेस करे सघजनि थियूं। नंबर 1, या त पुलिस हुननि सां मिलियल आहे या हुननि खां कुझु वठे थी तंहिंजे करे कार्रवाई नथी करे, या त पोइ पुलिस जा माइट आहिनि, ऐं माइट त आहिनि कोन पुलिस जा न, पुलिस आहे 15 8 10 ॼणा 12 ॼणा, 12 ॼणनि जा 12 माइट हूंदा। हिकिड़े तहलके झंडेमरी में त अलाए केतिरियूं देहूं आहिनि, केतिरा ॻोठ आहिनि, लेकिन उते हर ॻोठ में तव्हांखे शराब मिले थो। ठीकु आहे, शराब हिंदुनि जे लाइ जाइज़ आहे, हिंदू पीअनि भले पीअनि, लेकिन हिंदुनि जी आड़ में मुस्लमान बि शराब पीअनि पिया, गुटको आहे, माओ आहे, हिते त कोन थो ठहे। इहे अचनि था ॿाहिरां, न को तव्हांजो रोड महफ़ूज़ आहे, अलो आहे इहो टंडो आदम टू मीरपुर ख़ासि रोड, झंडोमरी टू टंडोलियार, ऐं हितां हर जाइ तां अचे पियो आहे। सेंटर आहे प्यारोलुंड जेको तहलको झंडोमरी जो हेडक्वार्टर आहे, ऐं उते पुलिस खे चवंदा हू चए भई असांखे तव्हां ॿुधायो, भई असीं छो ॿुधायूं? तव्हांखे कानून चवे थो त बाबा तव्हां जेकॾहिं एक्शन नथा खणो तव्हां गिल्टी आहियो, SHO गिल्टी आहे, SHO जो अमलदार। तव्हांखे ख़बर आहे त अंग्रेज़ी कानून में इंफॉर्मेशन सिस्टम SHO खे क़ाइमु करणो आहे, ऐं उहो इंफॉर्मेशन सिस्टम क़ाइमु करे उन इंफॉर्मेशन ते हू कार्रवाई कंदो आहे त भाउ मूंखे ख़बर मिली आहे त फलाणो ॾोह फलाणी जाइ ते पियो थिए, उन जी रोकथाम जे लाइ SHO जी ड्यूटी आहे सेक्शन 24 जे 6 तहत। तंहिंजे करे आओ DIG साहब, IG साहब, SHO SSP साईं सलीम शाह साहब, उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे SHO खे जेको आहे मुतहरक कयो वञे त हू जेके जिते जिते बचियूं आहिनि उन्हनि ते वञी छापा हणे ऐं उन्हनि खे ॿधे। मोहम्मद रमज़ान सिंध TV जे रिपोर्टर खां इहो सवाल था करियूं त मंशात जे रोकथाम लाइ अव्हां प्रेस क्लब तालका प्रेस क्लब झंडोमरी जा जेके बि सहाफ़ी भाउ आहिनि उन्हनि कहिड़ो क़दम खयो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इमदाद भाई महिरबानियूं जो अॼु ही प्रेस क्लब में मंछा जे हवाले सां ही प्रोग्राम कयो। त मंछा जे हवाले सां जेको तव्हां सवाल कयो ऐं जिन दोस्तनि खां सवाल कया, जीअं प्रेसिडेंट खलीलुर रहमान, सीनियर नायब प्रेसिडेंट दोदो ख़ान लुंड बलोच, इन्हनि मुख़्तलिफ़ ॻाल्हायो। ऐं इहो चवंदुसि त वाहिद तालका प्रेस क्लब आहे जंहिं मंछात जे करे हर महाज़ ते आवाज़ उथारियो आहे, चैनलनि में, अख़बारुनि में ऐं वेब चैनलनि ते, फेसबुकनि ते, हर महाज़ ते मंछात जे हवाले सां आवाज़ उथारियो आहे। पर अलाए छो तालको झंडेमरी में वाहिद थाणो प्यारोलुंड जो आहे जेको इन मंछात खे मतिलबु त मंछात उनखे नज़र न पई अचे, ऐं नज़र अचे पई त उहे नज़र अचनि पिया जेके रोड ते खाइनि था, खायो थोरो फिरनि था त उन्हनि खे झलियो ऐं खाना पूरी करियो। ऑफिसरनि खे मतिलबु त पंहिंजो पाण वणाइण लाइ जेको सो उन्हनि ते FIR करियो ऐं जेको सो खाना पूरी कनि था। पोइ सम्झ में अचे थो त शायदि जेके बचियूं हलनि पियूं जिथां मंछात अचे पई उन्हनि जी रस्ता रोक कोन पई थिए या का ॾेती लेती आहे, उन जे हवाले सां असां तालका प्रेस क्लब झंडोमरी प्यारोलुंड जा सभु सहाफ़ी SSP टंडोअलायार सैयद सलीम शाह साहब
ऐं DIG हैदराबाद ऐं IG सिंध खां इहो मुतालबो था करियूं त जेको सो थाणे प्यारोलुंड जे SHO खे पाबंद कयो वञे, ताकि ही जेका बि ही जानलेवा मंशात मसलन जीअं ही कचो ठरोबो अचे, ही केमिकल वारो ठरो आहे जेको पीअण सां इंसान एक्सपायर बि थिए थो ऐं केतिरियूं बि जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। हिते SHO खे नॉलेज में बि हूंदी त हिते प्यारोलुंड में केतिरियूं जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। असां अला इख्तियारनि खां इहो मुतालबो था करियूं त महिरबानी करे इन ते SHO खे पाबंद कराए ऐं जेके भटियूं हलाइनि था उन्हनि खे सोगो कयो वञे। थैंक यू। नाज़रीन, जीअं त तव्हां प्रेस क्लब जे सहाफ़ी दोस्तनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हाणे IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP टंडोलयार खे इहो ॿुधाइण था चाहियूं त झंडोमरी तालके जे अंदरि ख़ुसूसन प्यारोलुंड में मंशात क्लीन कोन्हे थी।